अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। जंहिंमें सेक्शन ऑफिसर्स, तालका एजुकेशन ऑफिसर्स, उन खां अलावा एक्सरसाइज टेक्नीशियन ऑफिसर, मुख़्तियारकार, लेबर ऑफिसर, असिस्टेंट रजिस्ट्रार ऐं ॿियूं बि केतिरियूं ई पोस्टूं आहिनि। हिन लाइ उमिरि जी हद 31 साल मुक़ररु आहे। क्वालिफिकेशन्स में हिन लाइ ग्रेजुएशन ज़रूरी आहे। वधीक मालूमात ऐं अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट SPSC ते वञी ॾिसी था सघो। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 15 दिसंबर 2023 आहे। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।